बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में एयरपोर्ट थाने जी हद ॻोठ गुलाब माची में 3 वरियनि जी औरत मुस्मात कायनात मंजू पुरइसरार नमूने गोली लगन सबब जख्मी। गणती जोगी हालत में लाड़काने मुंतकिल, रस्ते में फौत। औरत जे मुड़स रहमतुल्लाह मंजू मौजिब घरवारी कावड़ में अची पान के गोली हणी ख़ुदकुशी कई आहे। पुलिस मौजिब औरत मुड़स खां शादी जी तकरीब में वञण लाइ पैसा तलब कया, न ॾियण ते ख़ुदकुशी करे छॾी अथसि। गड़ियासन वेझो भित किरण सबब नींगर दबजी फौत, नींगरी जख्मी, अस्पताल मुंतकिल। गोठ सरदार दाद मोहम्मद जखरानी में घर जी भित किरण सबब 8 वरियनि जो नींगर फराज अहमद लाशारी दबजी फौत थी वियो ऐं 10 वरियनि जी नींगरी जख्मी थी पई। जख्मी नींगरी खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। जैकबाबाद में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे MPA मोहम्मद असलम अबड़ो जे ख़ानगी तालीमी इदारे सेंट जॉन्स ग्रामर स्कूल में उस्ताद पारां 5वीं क्लास जे ॿार मथां सबक याद न करण ते तशद्दुद। मुतासिर शागिर्द जो एहतजाज, इंसाफ जी अपील। शागिर्द साहिल मलगानी एहतजाज कंदे चयो आहे त उस्ताद अहमद अली कटबार सबक याद न करण ते तशद्दुद कयो आहे ऐं धमकी ॾिनी त कंहिंखे बि न ॿुधायो। मीरपुर बुर्रो में औरत मुड़स जे तशद्दुद खां तंग अची थाने पहुची वई। मीरपुर बुर्रो थाने जी हद ॻोठ रांझापुर वासिण बिल्किस मुड़स जे ज़ुल्मनि खां तंग अची थाने ते पनाह लाइ पहुची दाहियो आहे त मुड़स अनवर बुर्रो, सहुरो ऐं घर जा सभु भाती तशद्दुद कंदा आहिनि। तंग थी थाने ते पहुती आहियां, तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। पुलिस मौजिब कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद औरत खे अदालत पेश कयो वेंदो। सखर में वधंदड़ महंगाई ख़िलाफ़ शहरी इतिहाद पारां अनोखो एहतजाज। शहरी इतिहाद अॻवाननि हथनि में सब्जियूं, दालूं ऐं कुकड़ियूं खणी एहतजाज कयो ऐं मौलाना उबैदुल्ला भुट्टो, सैयद इमरान अली शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब पहुची हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवणो त मुल्क अंदरि महांगाई ग़रीबनि जी चेल चिॿी करे छॾी आहे। अटो, घी, सब्जियूं, गोश्त तोड़े दालनि जा अघ आसमान सां ॻाल्हाए रहिया आहिनि। केरलायार में अंजुमन ताजरान ऐं ट्रेड यूनियन ते मुश्तमिल हिकु वॾो प्लेटफॉर्म बणाइण जे हवाले सां इजलास कोठायो वियो। इजलास में वापारियुनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे हाजी अब्दुल खालिक खोसो ऐं मोहम्मद कलीम खोसो चयो त मुल्क जे ॿियनि शहरनि जीअं डेरालायर में बि अंजुमन ताजरान जो क़याम अमल में आंदो वेंदो, जंहिं लाइ अंजुमन ताजरान जे सूबाई अॻवाननि सां सलाह कई वेंदी। तहर की लॻ खेंजो थाने जी हद में कुझु ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल कयल नौजवान इमाम बख्श महर जे वारिसनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। पुलिस ते केस लोढ़ण जो इल्ज़ाम। मक़तूल जे वालिद मारूफ महर जो चवणु हो त मुंहिंजे पुटु इमाम बख्श खे ज़ालिमनि वासिल महर, मिसरी महर, जानिब ऐं ॿियनि अगवा बेदर्दी सां तशद्दुद करे क़तल कयो, जंहिंखां पोइ असांजे नौजवान ते कारें जो कूड़ो इल्ज़ाम हणी पंहिंजी औरत इज़त ख़ातून खे बि क़तल करे छॾियो, जेको सरासर कूड़ ऐं ड्रामो आहे। कंहिंजो पुलिस असांजे नौजवान जे कातिलनि खां ॻरी रिश्वत वठी सरकारी फ़रियादी केस दाख़िल करे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। फौजदार वॾा पुलिसी ॻोठ हाशिम गोपांग ते चढ़ाई, औरत ऐं ॿारनि ते तशद्दुद, मुतासिरनि जो एहतजाज, इंसाफ जी अपील। ॻोठ हाशिम गोपांग जे रहवासिन शामीरा, अली मोहम्मद ऐं ॿियनि दाहींदे चयो आहे त बोज़ार वॾा पुलिस असांजे घरनि ते बिना सबब चढ़ाई करे घर में दाख़िल थी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो आहे ऐं असांजे 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। पुलिस जे आला अख़्तियारनि खे अपील आहे त नोटिस वठी इंसाफ फराहम कयो वञे। केरलायार में चांडिया बिरादरी पारां MPA नवाब गैबी सरदार ख़ान चांडियो ऐं नवाबज़ादा बुरहान ख़ान चांडियो जे घरनि ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ मीर कैसर ख़ान चांडियो जी अॻवानी में तहसील रोड खां हिकु एहतजाजी रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे कैसर ख़ान चांडियो, डॉक्टर ज़ाहिद हुसैन चांडियो, सालार ख़ान चांडियो, नियाज़ हुसैन चांडियो, तलाल ख़ान चांडियो ऐं शफ़ी मोहम्मद चांडियो चयो त पुलिस सियासी बुनियादनि ते चांडिया सरदारनि जे घरनि ते चढ़ाई करे नाइंसाफ़ी कई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। अहिड़ी ग़ैरक़ानूनी चढ़ाई ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर करियूं था। ॾैरकी में हारी कमेटी जो एहतजाज, ऐसी ॾैरकी जी ऑफिस आॾो धरणो। हारी कमेटी अॻवाननि कामरेड मीर महर, सरवर शर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त DC घोटकी सां कारखानेदारनि ऐं आबादकारनि विच में थियल मुआहिदे मूजिबि आबादकारनि खे पंजाब जी बराबरि फुटी जो अघु ॾिनो वेंदो। अहिड़ो लेटर प्रिंट DC घोटकी जारी कयो आहे, पर कारखानेदार असांखे घटि अघु ॾियनि था, जेका नाइंसाफ़ी आहे। DC पंहिंजे ई लेटर ते अमल नथो कराए सघे। होॾां ऐसी ॾैरकी रिज़वान नज़ीर आबादकारनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। मटियारी ज़िले में वन व्हीलिंग मोटरसाइकिलिंग जो आज़ार वधी वियो। इंतज़ामिया अघोर निंड सुतल औबाश नौजवाननि पारां व्हीलिंग करण रोज़ जो मामूल बणिजी वियो। मटियारी ज़िले में वन व्हीलिंग सबब मटियारी वासी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। ओवर स्पीड सबब केतिरा ई रोड हादसा बि मामूल बणियल। शहरनि पुलिस खां तकड़ी कार्रवाई करण जी घुर कई आहे। गड़ियासन वेझो 2 मोटरसाइकिलनि विच में टक्कर, नीगर समेत 3 ॼणा ज़ख्मी, अस्पताल मुंतकिल। गड़ियासन ठुल रोड ते ॻोठ हज़ार ख़ान कंडरानी वटि 2 मोटरसाइकिलनि विच में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 8 वरियनि जी नीगर समेत 3 ॼणा ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि मां हुसैन बख्श कंडरानी ऐं नूर हसन भट्टी जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे।
असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद बहाड़ी कंदील फातिमा मेमण पारां SOP से अमल न कंदड़ होटल्स ऐं रेस्टोरेंट्स ते छापा 1,20,000 दंड वसूल। असिस्टेंट कमिश्नर कंदील फातिमा मेमण जो चवण हो त कोरोना जे वधंदड़ लहर बावजूद होटल्स में SOP से अमल न पियो करायो वञे, जंहिं सबब ॿिनि रेस्टोरेंट्स ते 50,000 ऐं हिकु होटल ते 20,000 दंड विधो आहे। कंदकोट में नामूसे रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हवाले से प्रेस क्लब के सॾ ते साफ़ पीरबख्श बंगवार, राजा गोपीचंद, लियाकत अली कोसो, मसूद आलम सूमरो, हफीज़ मलिक, नसीर मंगी, हुजूर बख्श मंगी, गफ़ार मंगी, अब्दुल खालिक चाचड़, अहमद अली मुगल, कुदरतुल्ला मीरानी ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे फ्रांस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। सिंध हुकूमत के वर्क्स एंड सर्विसेज खाते पारां कंसल्टेंसी इदारे ECIL के साकार सां सिंध प्रोविंशियल रोड इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट तहत सिंध रोड नेटवर्क मास्टर प्लान 2020-2040 की तैयारी के सिलसिले में सजे सूबे में इदारती मजबूती लाए एक ॾींहुं वारो तरबियती वर्कशॉप सखर के मकामी होटल में मुनक़िद किया वियो, जंहिंमें सखर, खैरपुर, घोटकी, नौशेरो फेरोज, शिकारपुर, लाड़कानो, कंबर शहदादकोट, जैकबाबाद और कश्मीर कंदकोट ज़िलनि के चीफ इंजीनियर, सुपरिटेंडेंट इंजीनियर, एग्जीक्यूटिव इंजीनियर्स और असिस्टेंट इंजीनियर्स के HDM4 और रोड एसेट मैनेजमेंट सिस्टम के बारे में सिख्या दी वई। हेडलाइंस वधीक खबरों ने अपडेट्स लाइ विजिट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।